प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, अल्हम्दुलिल्लाह असी मुसलमान आहियूं। यकीनन ही अल्लाह रब्बुल इज़्ज़त अज़्ज़ व जल जी हिकु वॾी नेमत आहे। असांजो कलमो पढ़णु, मुसलमान थियणु इंशा अल्लाहुल करीम दोज़ख खां बची करे जन्नत में वञण जो वसीलो बणिजी वेंदो। पर यादि रखो, दोज़ख खां बचणु ऐं जन्नत जो हक़दार थियण जे लाइ सिर्फ़ु मुसलमान हुजण ई काफ़ी न आहे, बल्कि ईमान सलामत खणी दुनिया खां रुख़्सत थियण भी ज़रूरी आहे। उन करे असांखे पंहिंजे ईमान जे बारे में सोचणु घुरिजे। अल्लाह पाक असांखे ईमान जी दौलत सां नवाज़ियो आहे, उन जी क़दुरु बि कयूं, उन जो शुक्र बि अदा कयूं ऐं उन सां गॾोगॾु कुफ़र खां नफ़रत बि कंदा रहूं। हदीस पाक में आहे, जंहिं वटि टे शयूं आहिनि उहो ईमान जी मिठाण माणे वठंदो आहे। उन्हनि टिनि मां हिकु ॻाल्हि हीअ आहे, उहो ईमान खां पोइ कुफ़र ॾांहुं मोटण खे ईअं नापसंदि करे जीअं बाहि में पवण खे नापसंदि कंदो आहे। मालूम थियो, ईमान वारो रहणु, ईमान जी सलामती सां क़ब्र में लहणु ऐं उन जे ज़रिए सां जन्नत जो हक़दार बणिजण जे लाइ ज़रूरी आहे त असां कुफ़र खां हमेशह नफ़रत कंदा रहूं। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह ताला अलैह हिकु वॾो ईमान अफ़रोज़ वाक़ियो बयानु कयो आहे। वाक़ियो कुझु हिन तरह आहे त टे बहादुर ऐं नौजवान भाइर हुया। उहे टई इस्लामी लश्कर सां गॾिजी जिहाद कंदा हुया। हिकु दफ़े ईअं थियो जो रूमिन मुसलमाननि ते सख़्तु हमिलो कयो। उन में केतिरा ई मुसलमान शहीद थिया ऐं केतिरा ई क़ैद थी विया। उन्हनि टिनी भाइरनि खे बि क़ैद कयो वियो। रूमी बादशाह जंग दौरान उन्हनि टिनी जी बहादुरी खे ॾिसी चुको हो। तंहिं करे बादशाह उन्हनि टिनी खे आछ कई त जेकॾहिं तव्हां इस्लाम छॾे ॾियो त मां पंहिंजनि न्याणियुनि जी तव्हां सां शादी कंदुसि ऐं मुस्तक़बिल जी बादशाहत बि तव्हांजे हवाले करे छॾींदुसि। हाणे ॾिसो, ही केॾी वॾी आछ आहे। शहज़ादियुनि सां शादी, पोइ बादशाहत, यानी बग़ैर कंहिं महिनत जे इज़त, शोहरत, माल ऐं दौलत, बल्कि ताजो तख़्त बि मिली रहियो आहे। पर क़ुर्बान वञो, उन्हनि टिनी भाइरनि बादशाह जी आछ खे ठुकराए छॾियो ऐं जोशे ईमानी सां सरशार थी करे सरकार आली वक़ार मक्की मदनी ताजदार सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी बारगाह में फ़रियाद करणु लॻा। उन ते बादशाह खे तमामु घणी कावड़ आई। उन टे देगियूं घुरायूं, उन्हनि में तेल विधो वियो ऐं बाहि ते रखियूं वयूं। हर रोज़ु उन्हनि टिनी भाइरनि खे उन्हनि देगियुनि वटि आंदो वेंदो हो ऐं बादशाह पंहिंजी आछ उन्हनि जे साम्हूं रखंदो हो। छा चवंदो हुयो? चवंदो हुयो त इस्लाम छॾे ॾियो त मां तव्हां टिनी खे पंहिंजो न्याणो बि बणाईंदुसि ऐं मुस्तक़बिल जी बादशाहत बि तव्हांखे मिलंदी। उहे टई भाइर हर भेरे बादशाह जी आछ खे ठुकराईंदा हुया। आख़िर टीं ॾींहं बादशाह वॾे भाउ खे घुरायो। हिकु भेरो ॿीहर उहा ई आछ कई। जॾहिं उन मर्द मुजाहिद आछ क़बूल न कई त उनखे टहिकंदड़ तेल में विधो वियो। ॾिसंदे ई ॾिसंदे उनजो समूरो गोश्त सड़ी वियो ऐं हॾियूं तेल मथां तरण लॻियूं। बादशाह ॿिए भाउ खे बि घुरायो। उनखे बि आछ कई वई। जॾहिं उन न मञियो त उनखे बि टहिकंदड़ तेल में विझरायो वियो। हाणे टे ऐं सभिनी खां आख़िरी भाउ खे आंदो वियो। वेझो हो जो उनखे बि टहिकंदे तेल में विझी करे शहीद कयो वञे हा। एतिरे में हिकु दरबारी चवणु लॻो, बादशाह सलामत, जेकॾहिं मां हिन खे ईमान खां फेरे छॾियां त मूंखे कहिड़ो इनाम मिलंदो? बादशाह चयो, मां तोखे पंहिंजी फ़ौज जो सिपह सालार बणाए छॾींदुसि। जीअं त उहो दरबारी उन बहादुर नौजवान खे पाण सां गॾु वठी वियो ऐं पंहिंजी नौजवान हसीन ऐं जमील धीअ खे उन सां गॾु अकेलाई में छॾे ॾिनई। यानी पहिरियां माल ऐं दौलत जी लालच ॾेई करे उन खां ईमान खसण जी कोशिशि कई वई हुई। हाणे हुस्नो जमाल जो ॼार विधो पियो वियो। पर ही नौजवान अल्लाह पाक जो नेक ऐं हया वारो बानो हो। 40 ॾींहं, बल्कि उन खां बि वधीक अरसो उहा हसीन ऐं जमील छोकिरी उन सां गॾु रही, पर संदसि कॾहिं बि उनखे अखि खणी करे न ॾिठो, बल्कि उनजो मामूल रहियो त ॾींहं जो रोज़ो रखंदो हो ऐं राति जो नफ़िल पढ़ंदो हुयो। आख़िरकार उन कामिल ईमान वारे नौजवान जो किरदारु, साबित क़दमी ऐं हया खे ॾिसी करे उहा छोकिरी निहायत मुतासिर थी। उनखे ज़िम्मेदारी ॾिनी वई हुई ईमान खसण जी, पर मुसलमान नौजवान जो अख़लाक़ ॾिसी करे पाण बि इस्लाम जे दायरे में दाख़िल थी वई। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, ॾिठो अवां
उन्हनि टिनी शामी भाइरनि ईमान ते इस्तिक़ामत जो कहिड़ो ज़बरदस्त मुज़ाहिरो कयो। उन्हनि जे दिलनि में ईमान केतिरे क़दुरु समायल हो। उहे इश्क जो सिर्फ़ु ज़बान सां दावा करण वारा न हुया, बल्कि सही माना में मुख़लिस आशिक़े रसूल हुया। ॿई भाइर शहादत जो जाम पी करे जन्नतुल फिरदौस जे नेमतुनि जा हक़दार बणिजी विया ऐं टीं भाउ रूम जी हसीना जी तरफ़ न ॾिठो ऐं ॾींहुं राति अल्लाह पाक जी इबादत में मसरूफ़ रहियो। काश असांखे बि ईमान ते अहिड़ी इस्तिक़ामत नसीब थी वञे। मुश्किल अचे, परेशानी अचे, गुरबत जी तंगदस्ती अचे, माण्हू तकलीफ़ पहुचाइनि, ताना ॾियनि, कुझु बि थी वञे, असां कॾहिं बि ईमान जो सौदो न कयूं। बयान जे शुरू में असां खाई वारनि जो वाक़ियो ॿुधो हुयो। हिन क़ुरानी वाक़िए मां हिकु अहम ॻाल्हि जेका असांखे सिखण जे लाइ मिले थी, उहा अल्लाह पाक क़ुरान करीम में ई ज़िक्र फ़रमाए रहियो आहे। इरशाद थिए थो, तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, बेशक जिन मुसलमान मर्दनि ऐं मुसलमान औरतुनि खे आज़माइश में मुब्तला कयो पोइ तौबह न कई, उन्हनि जे लाइ जहन्नम जो अज़ाब आहे ऐं उन्हनि जे लाइ बाह जो अज़ाब आहे। मालूम थियो मुसलमान खे तकलीफ़ पहुचाइण निहायत सख़्तु गुनाह ऐं वॾो जुर्म आहे। उन जी सज़ा तमामु ख़तरनाक आहे। ॾिसो, बादशाह जेको खुदाई दावा कंदो हो, उन मुसलमाननि खे नाहक तकलीफ़ पहुचाई, उन्हनि खे बाह में साड़ियाई। उनजो नतीजो छा निकितो? अल्लाह पाक जो कहर ऐं गज़ब जोश में आयो ऐं बादशाह ऐं उन जा सिपाही पंहिंजे ई ॿारियल बाह में सड़ी ख़ाक थी विया। अल अमान वल हफ़ीज़। निहायत अफ़सोस जी ॻाल्हि आहे त अॼुकल्ह मुसलमाननि खे तकलीफ़ पहुचाइण खे मामूली सम्झो पियो वञे। माण्हू बिना कंहिं ख़ौफ़ जे ॿियनि खे तकलीफ़ पहुचाए छॾींदा आहिनि ऐं बिल्कुलु बि न आहिनि ॾिजंदा। को चुगलियूं हणी पंहिंजी ॿियनि खे तकलीफ़ पहुचाईंदो आहे, को गारियूं ॾेई करे दिलि ॾुखाईंदो आहे, ॿियनि जे माल ते नाहक कब्ज़ा करे, बिना क़सूर ऐं बिना महल कावड़ करे, मारे करे, माराए करे, माण्हुनि खे बेॾोह मुक़दमनि में फासाए करे, माप तौर में कमी करे, माल फुरे करे, मज़ाक उॾाए करे, ताननि जा तीर वसाए करे, प्रैंक जे नाले ते ॿियनि जी इज़त ख़राबु करे, सोशल मीडिया ते वीडियोज़ वग़ैरह वायरल करे ऐं ख़बर न आहे कहिड़े कहिड़े अंदाज़ में ॿियनि खे तकलीफ़ पहुचाई पई वञे। ऐं हिन खां बि वधीक ख़तरनाक ॻाल्हि हीअ आहे त ॿियनि खे तकलीफ़ पहुचाए करे माण्हू ख़ुशि थींदा आहिनि, पाण खे बहादुर सम्झी रहिया हूंदा आहिनि, ॿियनि खे धोखो ॾियण खे पंहिंजी होशियारी सम्झी रहिया हूंदा आहिनि। लिहाज़ा न तौबनि जी तरफ़ वधंदा आहिनि, न पंहिंजी आख़िरत जो फ़िक्र कंदा आहिनि। गुनाह त थी वियो, पर उन ते शर्मिंदगी मिली वञे त इहा बि वॾी ॻाल्हि आहे। पर अफ़सोस अॼुकल्ह माण्हू दिलि ॾुखाए करे शर्मिंदा बि न आहिनि थींदा, मुआफ़ी बि न आहिनि घुरंदा, उबतो उन ते ख़ुशि थी रहिया हूंदा आहिनि। ए काश असांजी दिलि में मुसलमाननि जी इज़त वेही वञे, असां पंहिंजे मुसलमान भाइरनि जो एतिराम करणु सिखी वञूं। यकीन कयो, इस्लाम में अमन ऐं सुकून, भाईचारे ऐं हिक ॿिए जे प्यार मुहबत खे तमामु घणी अहमियत ॾिनी वई आहे। जेकी माण्हू उन इस्लामी भाईचारे खे नुक़सानु पहुचाईंदा, पंहिंजे मुसलमान भाइरनि खे तकलीफ़ ॾींदा या उन्हनि जी इज़त नफ़्स खे नुक़सानु पहुचाईंदा आहिनि, उहे निहायत ई बुरा माण्हू आहिनि। हिकु भेरे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा किराम अलैहिम रिदवान खे फ़रमायो त छा मां तव्हांखे भलनि ऐं बुरनि जी ख़बर न ॾियां? हिकु शख़्स अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बिल्कुलु असांखे असांजे बुरनि भलनि जी ख़बर ॾियो। फ़रमायूं, तव्हांजो भलो उहो शख़्स आहे जंहिंखां ख़ैर जी उमेदु कई वञे ऐं उन जे शर खां अमन हुजे, ऐं तव्हांजो बुरो उहो शख़्स आहे जंहिंखां ख़ैर जी उमेदु न कई वञे ऐं उन जे शर खां अमन न हुजे। हिन हदीस पाक में ॿुधायो वियो त उहो बानो जंहिं ॾांहुं माण्हुनि जूं दिलियूं मुतमइन हुजनि, माण्हू उन जे बारे में ही एतिक़ाद रखंदा हुजनि त हिन शख़्स मां कॾहिं बि असांखे तकलीफ़ न मिलंदी, बल्कि जेसि ताईं थी सघे ॿियनि जी ख़ैर ख़्वाही ई कंदो आहे, अहिड़ो शख़्स तमामु भलो आहे। जॾहिं त उहो बानो जंहिंखां माण्हू डिॼंदा हुजनि, उन्हनि खां भलाई जी उमेदु न रखंदा हुजनि, उन जे शर खां बचण जी कोशिशि कंदा हुजनि, अहिड़ो शख़्स निहायत बुरो माण्हू आहे। असांजो प्यारो मज़हब इस्लाम हर मुसलमान जी जान, माल ऐं इज़त जी तहफ़ुज़ जी ज़मानत ॾींदो आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजो फ़रमान आलीशान आहे, हर मुसलमान जो रत, माल ऐं इज़त ॿिए मुसलमान ते हराम आहे। तफ़सीर
तफ़सीर नूरुल इरफ़ान में मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह हिन हदीस पाक जे तहत लिखनि था, को मुसलमान कंहिं मुसलमान जो माल उन जी इजाज़त खां बग़ैर न खणे, कंहिंजी इज़्ज़त ख़राब न करे, कंहिं मुसलमान खे नाहक ऐं ज़ुल्म कंदे क़त्ल न करे, जो ही सभु सख़्त जुर्म आहिनि। मुफ्ती साहब हिकु ॿिए मक़ाम ते लिखनि था, मुसलमान खे न दिलि में हक़ीर सम्झो, न वरी उनखे हिकारत जे लफ़्ज़नि सां सॼो, न ई उनखे ख़राबु लक़बनि सां यादि करियो, न उनजो मज़ाक़ बणायो। अॼुकल्ह असां में इहे ऐब तमामु घणा आहिनि। नसब या गुरबत ऐं मुफ़लिसी वग़ैरह जे करे मुसलमान भाउ खे हक़ीर सम्झंदा आहियूं त हू पंजाबी आहे, हू बंगाली आहे, हू सिंधी आहे, हू सरहदी आहे। इस्लाम ही तमामु फ़र्क़ु ख़तमु करे छॾिया। माखी जी मख मुख़्तलिफ़ गुलनि जो रस चूसे वठंदी आहे त उनजो नालो माखी थी वेंदो आहे। मुख़्तलिफ़ काठियुनि खे बाज़ साड़े छॾे त उनजो नालो ख़ाक थी वेंदी आहे। अहिड़ी तरह जॾहिं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दामन पकिड़े वरितो आहे त सभु मुसलमान हिकु थी विया, हबशी हुजे या रूमी, गोरो हुजे या कारो। दामन मुस्तफ़ा से जो लिपटा यगाना हो गया, जिसके हुजूर हो गए उसका ज़माना हो गया। तबरानी शरीफ में आए रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान इबरत निशान आहे, जंहिं बिना कंहिं शरई वजह जे कंहिं मुसलमान खे ईज़ा ॾिनो उन मूंखे ईज़ा ॾिनो, ऐं जंहिं मूंखे ईज़ा ॾिनो उन अल्लाह पाक खे ईज़ा ॾिनो। हज़रत फ़ुज़ैल रहमतुल्लाह ताला अलैह जन फरमायो त कुते ऐं सूअर खे बि नाहक ईज़ा यानी तकलीफ़ ॾियणु हलाल न आहे, त मुसलमान खे ईज़ा ॾियणु केतिरे क़दुरु बदतरीन जुर्म हूंदो। ताजदार रिसालत शहनशाह नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे फरमायो, छा तव्हांखे ख़बर आहे त मुफ़लिस केरु आहे? सहाबा किराम अलैहिम रिदवान अर्ज़ कयो, या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जंहिं शख़्स वटि दिरहम ऐं ॿिए क़िस्म जो माल न हुजे उहो मुफ़लिस आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मुंहिंजी उम्मत में सभ खां वॾो मुफ़लिस उहो आहे जेको क़यामत जे ॾींहुं नमाज़, रोज़ा ऐं ज़कात जहिड़ियूं नेकियूं खणी मैदान हशर में ईंदो, पर उनजो हाल ही हूंदो त उन दुनिया में कंहिंखे गार ॾिनी हूंदी, कंहिं ते तोहमत लॻाई हूंदी, कंहिंजो माल नाहक खाधो हूंदो, कंहिंजो रत वहायो हूंदो, कंहिंखे मारियो हूंदो, त उहे सभु हक़ वारा पंहिंजा पंहिंजा हक़ तलब कंदा त अल्लाह पाक उन जे नेकियुनि मां हक़ वारनि खे उन्हनि जे हक़ जे बराबरि नेकियूं ॾियारींदो। जेकॾहिं उन जे नेकियुनि मां तमामु हक़ अदा न थी सघिया, बल्कि नेकियूं ख़तमु थी वियूं ऐं हक़ बाक़ी रहिजी विया, त अल्लाह पाक हुकुम कंदो त तमामु हक़ वारनि जा गुनाह उन जे मथे ते लॾियो, तंहिं करे उहो सभु हक़ वारनि जे गुनाहनि खे मथे ते खणंदो, पोइ जहन्नम में विधो वेंदो। प्यारा इस्लामी भाइरो, इस्लाम अहिड़ो प्यारो दीन आहे जो ॿियनि खे मारणु, गारियूं ॾियणु, कंहिंजो माल लुटणु, इज़त ख़राबु करणु त परे जी ॻाल्हि। असां कंहिंखे कावड़ में घूरे करे ॾिसूं, असांजो इस्लाम असांखे उन जी बि इजाज़त नथो ॾिए। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, जेको पंहिंजे भाउ ॾे ड्रेजारण वारी नज़रुनि सां घूरे, अल्लाह पाक उनखे क़यामत जे ॾींहुं ड्रेजारींदो। अल्लाह तबारक